नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो तालुके जे ॻोठ सरदार लुंड, ॻोठ मियां दाद खान लुंड, ॻोठ मोहम्मद खान लुंड बिरादरी जे सवें नौजवान पोड़नि पकनि पंहिंजे सियासी समाजी इल्मी अदबी माण्हुनि जो सहकार सां नूर मोहम्मद लुंड, उस्ताद नियाज़ बलोच जी अॻुवाणी में क़ौमी शाहराह ते टूल प्लाज़ा वटि नटन उर्स में ज़बरदस्त एहतजाज कयो है ऐं पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। इन मौक़े ते साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरनी मोरो शहर जे ओड कॉलोनी मां घटी मां गुज़रंदे असांजे वकालत जे आख़िरी साल में पढ़ंदड़ नौजवान खे खान मोहम्मद लुंड खे बासर पीपी काउंसलर लाला मुजतबा कलोड़ो ऐं ॿिया गोली हणी ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। हिननि ते ऐं ॿियनि मीर लुंड, अली अकबर जतोई ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि ते केस दाख़िल करायो वियो आहे ऐं असांजे गिरफ़्तार थियल नौजवान एडवोकेट खान मोहम्मद लुंड खे मोरो पुलिस नामालूम जगह ते गुम करे छॾियो आहे। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणे क़त्ल न कयो वियो हुजे। हिननि वसवारनि खां मदद जी अपील कई है। लास्ट ईयर में ला पढ़ंदो आख़िरी साल हुयो। कल्ह कोर्ट मां निकिरियो पिया लालो कलोड़ो ॾाढ ते जेको आहे सो हुनजो जेको आहे सो चाचो DHO डॉक्टर मज़हर कलोड़ो उहो वॾी ताक़त थो रखे सियासी लेवल ते बि हुनजा जज बि आहिनि, ऑफिसर बि आहिनि, हुनजी हाई लेवल जा हुनजा वाईफाई वास्ता आहिनि। मुंहिंजे भाउ खे वठी घर में जेको आहे हुनखे पंहिंजे जेको आहे सो गोली भई जेका हुन मथे फायर थियो बची वियो, हथ में हुनखे गोली लॻी आहे, हुनजी बाहि बि भञी विधी अथनि। कल्ह खां वठी असांखे हिन थाणे वारा मुलाक़ात करणु था ॾियनि। असां बेगुनाह ॿियनि भाइरनि ते बि FIR कई अथनि, ॿियनि माण्हुनि ते हुन ते FIR कई अथनि जॾहिं त उहे स्टूडेंट आहे, ला पढ़े थो आख़िरी साल ते। कल्ह खां हाणे मुलाक़ात बंदि कर। एॾी पुलिस जी सितम ज़रबी जो मेडिकल बि करणु नथा ॾियनि। असांजो इहो मुतालबो आहे त मुंहिंजे भाउ खान मोहम्मद ते या मुंहिंजे ॿियनि भाइरनि ते जेके कूड़ा केस कया आहिनि, सियासी असर सूबो हलाए, हिन जजनि जो पावर हलाए, जेको हिन कूड़ा केस कया आहिनि उहे ख़तमु कया वञनि, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजे भाउ जो मेडिकल कराई वञे, हुनजो रेफर कयो वञे, इस्पताल में एडमिट करे हुनजो इलाजु कयो वञे। हुनखे गोली बि लॻल आहे, हुनजी बाहि बि भॻल आहे, हुनजी मेडिकल ते हुनजी ट्रीटमेंट ते जेको असांजो राइट आहे, जेको असांजो क़ानूनी हक़ु आहे। अदा पोयां थी बियो साईं जे तव्हां मोकल अचे न डाक कोन जी साईं सभई जो को जो कयो पिया नाला गुलाम मुस्तफ़ा कलोड़े नाले शख़्स असांजे एडवोकेट जेको असांजो नौजवान आहे, जेको कोर्ट जे अंदरि जंहिंजो नालो आहे खान मोहम्मद लुंड, जेको कोर्ट जे अंदरि प्रैक्टिस बि कंदो आहे। प्रैक्टिस कंदे कल्ह वापसि आयो पिए त उन्हनि माण्हुनि रस्ते मां वेंदे हुनखे पकिड़े पंहिंजे गलीअ में क़ाबू रखे हुन ते फायर बि कयो आहे, जेको मौजज़ाने तौरु बची वियो आहे। बचड़ो न हुयो, मौजज़ाने तौरु हुनखे अलाह तबारक ताला बचाए थो। उन खां पोइ हुन सां विड़िया आहिनि, जंहिं फायर थियण खां पोइ पाड़ेसरी सभु गॾु थिया आहिनि। पोइ हुननि हुनखे फोरू जो नालो उन खां पोइ पुलिस घुराए उन्हनि पुलिस जे हवाले करे उन ते ग़लति हिकिड़ी कूड़ी FIR कराई वई आहे, जंहिं FIR में उन खां अलावा जेके असांजा ॿिया बि अज़ीज़ आहिनि उन्हनि ते बि कूड़ी FIR कराई वई आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में जंहिंजी मुज़म्मत कयूं था। इहे एहतजाज असां इन जे लाइ कयो आहे त जीअं उन खां अलावा FIR खां पोइ हुनजी हिन वक़्त ताईं कल्ह शाम खां वठी हिन वक़्तु सुबुह जा 10 थिया आहिनि, 10:30 का बि हुनजी मेडिकल न कराई वई आहे। असांजी गुज़ारिश आहे SSP अल्ताफ़ हुसैन लिगारी साहिब खे त हुनजी मेडिकल कराई वञे, सभ खां पहिरियों अमल मेडिकल कराई वञे, उनखां पोइ हुनजी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जेकॾहिं नौजवान मुलविस आहे त ठीकु आहे, हुनजी शफ़ाफ़ जांच में कुझु हूंदो ई कोन। मां मुतालबो थो कयां जनाब SSP लिगारी साहिब खां त शफ़ाफ़ तरीक़े सां जांच कराए असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। तव्हां ॻाल्हाईंदो बसि वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।